अस्सलाम वालेकुम साथियों, अवां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल सिंध सलामत अपडेट। सिंध सलामत में अॼु सिंध जा अपडेट अव्हांखे ॾींदो हलां सिंध जे आबादगारनि जे हवाले सां। जीअं त सिंध सुके पियो ऐं आबादगार फ़ाक़ाकशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। जीअं त गुज़िरियल साल सारी फसल खे रेट न हुजण जे करे आबादगारनि खे हिकु वॾो नुक़सानु थियो हो। आबादगारनि वरी हिकु दफ़ो कणिक जे फसल ते उमेद रखियूं वेठा त आबादगारनि कणिक फसल पोखण लाइ व्याज ते कर्ज़ खणी कणिक जो फसल तयारु कयो हो। जीअं कणिक जो फसल तयारु थी लथो त सिंध सरकार कणिक ख़रीद करण खां इनकार करे छॾियो। आबादगार अॻे त सख़्तु परेशान हुया, मथां वरी सिंध सरकार हिकु नओं परेशानी साम्हूं आणे छॾी। कणिक जे रेट न हुजण जे करे आबादगारनि खे हिकु वॾो नुक़सानु थियो। आबादगारनि जी सूरत हाल इहा आहे जो हू ॿियो को फसल पोखे सघनि। सिंध सरकार आबादगारनि खे ख़ाली हारी कार्ड जा दिलासा ॾींदो रहियो। अव्हांखे ख़बर हुजे त सिंध में पाणी जो हिकु वॾो खोट आहे ऐं वरी ॿिए तरफ़ सिंध गवर्नमेंट ज़िला घोटकीअ में सारी फसल ते पाबंदी लॻाए छॾियो आहे ऐं फुटी फसल जो पोखण जो बि वक़्तु ऐं मौसम ख़तमु थी चुको आहे। सिंध सरकार वक़्त सर पाणी न ॾियण जी सूरत में सिंध आबादगारनि सां हिकु वॾी ज़्यादती पियो करे। असांजे सिंध सलामत यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, वीडियो ते बि लाइक ज़रूरु कजो ऐं बेल आइकन बटन ते क्लिक कजो जीअं ईंदड़ वीडियो अव्हां ॾांहुं बआसानी पहुची सघे।